हाँ भाऊ फिनिश एंगेजमेंट हिते हाँ भाऊ हिते ई अचो 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 न कोई ॾिसण नथो अचे। दादा अञा 10:30 थिया आहिनि 12 खां अॻु ख़बर अथव केरु ईंदो आहे। 1.5 कलाक पियो अचो तव्हां बि मूंखां झूठो करे वठो थोरो अचो अचो 12 खां अॻु ख़बर अथव केरु ईंदो आहे। सॉरी सर सॉरी यस वंस मोर क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो। यस नाइस नाइस वॉक वॉक स्लोली स्लोली यस हलो यार हल अरे फोटोग्राफर ने ॿिया बि कम लॻा पिया आहिनि अंदरि छा आहे हिते ई लॻो पियो आहे। दादा मां पंहिंजो कमु थो कयां न। हल 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 अच अच हल कॾहिं तव्हां गेंडी खणी ईंदो कीअं कमु हलंदो केरु अथव दादा हीअ तव्हां हेलो किशन सर जी तव्हां मूंखे सुञातो जी न 8 साल अॻु सरलाई शादी ते मिलियासीं तव्हांजा सावरा 5 नंबर में मां तव्हांखे अञा न सुञातो। मिठू दागन वारो असांजो पंहिंजो जंहिंजो विचो भाउ राजेश भाउ गिरीश जेके 45 लख जो सोनार गली में दुकान आहे। सावरा यार जंहिंजा खरबपति न करोड़पति न अरबपति खरबपति। अरे यार पुष्पा पैलेस में रहंदा अथव जंहिं पप्पू तव्हां धीअ ॾिनी न। अरे असांजा कुमार अंकल जंहिंजे भाॼाई जी निरान अंबरनाथ में रहंदी आहे। अरे हितां हाईवे ते हली वेंदो ॿाहिरि हनुमान जो मंदिर आहे हितां ब्रिज हेठि थी वञे उहा पकड़ी जिते सुनील असांजो पंहिंजो नओं घर वरितो आहे। मूंखे न थोरा चक्कर था अचनि 5 मिंट ॾियो मां रोटी खाई वठां पोइ वियाव थो सम्झां थो छा आहे ॻाल्हि। भैया इतना मीठा तीखा बनाओ तीखा। बूंदी जाने लगा बूंदी। Papi chulo, papi ven a mí, papi chulo, papi ven a mí, papi chulo, papi ven a mí, संदुलियते पैर मुझा मोर लाडा रखो संदुलियते पैर मुझा मोर लाडा। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक। लूट लिया तूने लूट लिया मैंने क्या किया लतारा रारा वो लतारा रारा कंजूर का लाल कर। बड़े वाला नरेश लाल बड़े गिलास बड़े न दादा संसार में तो कोई छाजे करे भगवान जे करे न आहे मोदीअ जे करे आहे। अरे कन्हैया लाल तव्हां जहिड़ो माण्हू गिलास खाली रखंदो कीअं ठहंदो। भरियो गिलास भरियो। पैसा कढाइण बीठुमि लाइन में मोदीअ जे करे पैसा विझाइण बीठुमि लाइन में आधार कार्ड लिंक कराइण बीठुमि लाइन में गोडन में ही सूर पइजी आहे। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे अरे यार नरेश लाल मूंखे तो कुछ चयो ई न अथऊं घर में कुछ ॾियणो आहे या करिणो आहे। अनिल सेठ कमाल था कयो हाणे असां 100 रुपए थी आहियूं छॾियो इहा ॻाल्हि न छॾियो यार पर तॾहिं बि फोटू निकिरंदा असां इहो कीअं थींदो यार फोटू कढाइण हिन सां।
तव्हां ॾिनो मां कुझु न ॾिनो इहो वरी कीअं ॾींदो ईअं थोरी असांखे त रखिणो आहे न कमु कयो न चैन कयो अथव हाँ कढो ए फोटोग्राफर इधर आ इधर हाथ हिट करो निकालो फोटो निकालो रुको रुको एक मिनट रुको निकालो हाँ एक मिनट हाँ मिनट बाद करो डेल्टा निकालो हाँ ठीक है ऐं हाणे परफॉर्मेंस थींदो जोयल जो ग्रुप परफॉर्मेंस थींदी जंहिंखे प्रेज़ेंट कंदियूं भाविशा सिमरन ऐं जोयल तू घंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा हो जदों नच पैन दी पूरा लंदन ठुमकदा नशे से चढ़ गई ओए कुड़ी नशे से चढ़ गई पतंग से लड़ गई ओए कुड़ी पतंग से लड़ गई अरे यार ये परफॉर्म करे नशा ही लाए छॾियूं यार कन्हैया लाल हिकु ठाहे त यार पैक त ठाहे हा त लेडीज़ एंड जेंटलमैन हाणे उहा घड़ी अची चुकी आहे जंहिंजे लाइ असां सभु हिते मिलिया आहियूं अरे अनिल भाऊ रोटी पानी लाइ आयासीं हाणे उहो सभु त थी वियो बाक़ी छा बचियो अरे न छोकिरा छोकिरी मुंडी जो पाईंदा उहो प्रोग्राम बाक़ी आहे न अरे यार मां मजाक पियो कयां यार जीजा जी मामा मामी चाचा चाची अंकल आंटी सभई स्टेज ते हली अचो केक कटण लाइ सभिनी खे हथ जोड़े वेनिती आहे त खाई पी पोइ बि सघंदा आहियो पर हाणे केक कटण लाइ स्टेज ते हली अचो सभिनी जे लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे ध्यान सां ॿुधो घोट मां ऐलान कयो आहे त जेके बि मिट माइट अॼु हिते आया आहिनि उन मां जेको बि पहिरियों हिते ईंदो उन लकी माइट खे 1.5 तोले जी सोने जी चेन पाराई वेंदी Okay, so Dinesh, are you ready? Yes, I'm ready. पर पहिरीं रिंग की न केक ओए होए भैया तव्हांखे त जाम जल्दी आ रिंग जी भैया कंट्रोल भाभी का वधीक त हेता शर्माए अरे इहो सभु ठीकु आहे पर दिनेश आर यू रेडी यस आई एम रेडी पर पहिरीं रिंग की न केक दिनेश आहे पहिरियों केक रिंग त घर वञी बि पाए सघंदो आहे Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. अरे शैंपेन में न खणी आया छा शैंपेन खोलियो अरे शैंपेन न हूंदा नी यार सोडा था खोलियो न I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. हेलो एवरीवन आई होप तव्हांखे ये वीडियो पसंद आई एंड आई एम प्रीटी श्योर तव्हां कंहिं न कंहिं सीन सां रिलेट कयो हूंदो ज़रूर ट्रस्ट मी हिन वीडियो ते जाम महिनत लगी आहे 1.5 महीने खां हिन प्लानिंग पई हले ये वीडियो जेतिरी स्मूथ थी लॻे ऑन स्क्रीन ओतिरो ई टफ हुयो हिनखे शूट करण लाइ बट नेवर माइंड वी डिड इट एंड आई होप तव्हांखे ये पसंद आई अ ह्यूज शाउट आउट जेके भी माण्हू हिन वीडियो मेकिंग में इन्वॉल्व हुआ रिवर विंस रिजॉर्ट रिवर डेक सिटी बुटीक मिड्स इवेंट्स आवी साउंड तनीषा एवरीबडी एंटायर कास्ट एंड क्रू
अ ह्यूज शाउट आउट टू एवरीबडी इन्हनि जे बिना ये वीडियो पॉसिबल हुई ई न सभिनी जाम हिन वीडियो में महिनत कई आहिनि उहा महिनत स्क्रीन ते तव्हांखे ॾिसण बि ईंदी एंड सो फाइनली इट्स एन ईयर एंड नए साल जूं सभिनी खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं फ्रॉम द एंटायर टीम ऑफ सिंधियोनिज्म रियोविन सिवरोडेक मिड्स इवेंट्स आबी साउंड सिटी बुटिक फ्रॉम एवरीबडी फ्रॉम ऑल ऑफ अस अ वेरी वेरी हैप्पी न्यू ईयर एंड नेक्स्ट ईयर 2018 इन खां सुठी सुठी वीडियोस ठाहिण जो ट्राई कंदासीं तव्हां बस ईअं सपोर्ट कंदा रहो ये वीडियो ॾिठो त तव्हां लाइक कयो कमेंट कयो शेयर कयो तव्हांखे ख़बर आहे सभु करिणो आहे एंड डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब जंहिं न सब्सक्राइब न कयो आहे आई विल सी यू इन द नेक्स्ट ईयर टिल देन टेक केयर जय झूलेलाल